الشيطان الرجيم تنكتي في علالي بسم الله الرحمن الرحيم وما خلقت الجن والإنس إلا ليعبدون صدق الله العلي العظيم اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وآله وبارك وسلم عدد كل معلوم لك دائما أبدا أما بعد मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो तकीरां ॿिया आया आहिनि थी विया कहिड़ा कहिड़ा अब्दुल मुजीब साहब कुरैशी नहीं हा मुफ्ती साहब पंहिंजो हा ॿ इहे टियों छोकिरो आहे नौजवान शोएब अहमद तने जो आहे हा हा मुफ्ती बशीर जो भाटियो अच्छा ये टे थी विया साईं कलीम भी थी वियो आहे हा साईं कलीम भी हा रबीउल्लाह इमदादुल्लाह भी रबीउल्लाह बि इमदाद वो आखिरी में आ गई साईं रबीउल्लाह आखिर में हा हाणे आखिर में साईं रुस्तुल्लाह भी मौजूद आहे हाणे जी मौजूद आहे सॼी ना माशाअल्लाह पर माण्हू छोड़ा सभा छो यार जर्से जी मौसम में हर जाए कम कार जी हाँ कल बीमारी साहब अड़ी खल के ही जो बस तो बांधो दोस्तों अजीजो सलात पढ़े वा अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद तव्हां ऐं असां सभई रब सां जा बाना नंढा हुजनि तोणे वॾा हुजनि ज़ैफ़ा हुजनि तोणे मर्द हुजनि जवान हुजनि तोणे कुराड़ा हुजनि सभु अल्लाह सां चवे थो त मुंहिंजा बाना हो मां तव्हांखे पैदाई इन खां कयो आहे लियअबुदून मुंहिंजी इबादत कयो इबादत माना तव्हां बाना हो न ओहो बीजा ते फरमाए सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना पंद्रहों सिपारो रब साईं फरमाए थो उहो अल्लाह पाक आहे जंहिं रब साईं पंहिंजे हिकु बाने खे बानो बि बानो हो हुज़ूर साईं उन खे रब साईं सैर करायो मके पाक खां वठी मस्जिद अक़सा ताईं गुरू पंध आहे भाई गुरू पंध आहे हुज़ूर साईं पंहिंजे बीबी उम्मे हानी जे घर में हुया उतां आया सिधो काबतुल्लाह शरीफ़ जो हतीम आहे हिकिड़ो काबतुल्लाह हिकिड़ो त आहे ढकियल ऐं ॿियो आहे ईअं खुलियल जो हर को पढ़े ॼण त नमाज़ काबे में पढ़ूं उहो हिसो आहे काबतुल्लाह जो हिते जिब्राइल सलाम अची वियो जिब्राइल अलैहिस्सलाम हुज़ूर साईं जे सीने मुबारक खे चीरियईं डॉक्टर ऑपरेशन कंदा आहिनि न हिते जिब्राइल सलाम ऑपरेशन थो करे औज़ार कोई कोन अथसि हल अॻियां में नबी साईं आहे जंहिं नबी साईं खे 40 माण्हुनि जी ताक़त हूंदी आहे 40 माण्हू जवान हुजनि जेके वेड़ा का अहिड़नि माण्हुनि जी हुज़ूर पाक खे ऐं ॿियनि नबियनि सगोरनि खे रब साईं ताक़त ॾे थो हुज़ूर साईं त सभिनि जा सरदार आहे हिते छाजा वारी टपड़ हुजनि ऑपरेशन जा चाकू वाकू न अलाए कीअं पियो करे पोइ अंदरों दिलि कढी वरी दिलि खे साफ़ कयईं हुज़ूर साईं जी दिलि त उहे बि साफ़ हुई पर का ॻाल्हि हुई का जंहिं करे उनखे रब साईं जो हुकुम हुयो त नबी साईं जी दिलि खे साफ़ कर ज़मज़म जे पाणी सां ज़मज़म केॾी शान वारी आहे ज़मज़म न वॾी शान वारी आहे साफ़ करे वरी इन खे सिबी छॾ बसि उठे नबी साईं जे तंहिंमहिल हलिया विया बुराक ते बुराक जानवर अहिड़ो आहे हिते बीठो आहे त अॻी बीठो उते वेठो जिते नज़र पवे थी हल भेणा तेज़ वियो ईअं साईं अॻियां हलंदे हलंदे जिब्राइल अलैहिस्सलाम मोकिलायो चइसि अॻियां मां न हलंदुमि अॻियां नूर ई नूर आहे हाणे जे मां हलंदुमि त मुंहिंजा पर सड़ी वेंदा सफ़ा हुज़ूर साईं वञनि खां ॿिया
हिकु आसमान ॿियो टियों चौथों पंजों छहों सतों हल साईं ये मिंट में रब साईं घुराए अलाए कीअं बि रब साईं घुरायो पाण ॼाणे थो ऐं हुज़ूर साईं खे ख़बर आहे त कीअं विया तोखे मां कंहिं ॻाल्हियुनि जी ख़बर ई कान्हे का उते घणो कुझु रब साईं पंहिंजे नबी सुहारे खे ॾेखारियो जन्नत ॾेखारियईं बहिश्त ॾेखारियईं हा इहे बि ॾेखारियईं हिते हुज़ूर साईं बयान बि कया त जन्नत में हे माण्हू ॾिठमि ऐं दोज़ख में हीअ शइ ॾिठमि घड़ी में ऐं हिते राति गुज़रे थी के वॾा था थियनि पोइ हुज़ूर साईं खे रब साईं जी ज़ियारत थी खंघि थी पई अॼु इमाम शाफ़ी जे जलसे में शाफ़ी आहे इमाम अबू हनीफ़ो जो इमाम शाफ़ी इमाम अहमद बिन हंबल इमाम मालिक 4 इमाम शाफ़ी आहे मूंखे ख़बर कान हुई छोकिरनि नालो रखियो अथसि इमाम शाफ़ी भलो नालो अथसि वरी साईं मोटिया बि जल्दी वया बि जल्दी मोटिया बि जल्दी रब साईं उन नबीअ सुहार जे ज़रिए फरमायो त मां इन खे बानो कयो आहे जो अब्द थी तव्हां नूर चवंदा घणा नूर चवंदासीं असां मञूं था त नूर आहे नबी साईं नूर आहे पर जेको तव्हां चओ था उहो न आहे उनखां मथे आहे मथे है न हुज़ूर साईं बशर बि आहे त नूर बि आहे अख में तारो आहे न इहो छा आहे छा चऊं गोश्त अलाए छा आहे इंसान जे हर हिकु इंसान जे जिस्म में अखियूं बि आहिनि हाणे इनखे छा चऊं हाणे सम्झी कोन था सघूं पत्थर आहिनि दुनिया में घणा कहिड़ा अहिड़ा पत्थर आहिनि जो जन जे मथां पेर रखूं था उनखे लताड़ियूं था उनखे कमु आणनि था दरियाहनि जे विच जे ॿोड़े न दरिया या हिते दरिया जे पासे में पत्थर रखनि था ॿिया पत्थर उहे आहिनि जेके के माण्हू पंहिंजनि जाइनि में रखनि था सींगार करे रखनि था उहे तव्हां असां ॾिठा कोन था कनि ॾिठा हूंदा या वॾेरनि जे घर में हूंदा आहिनि जो वॾा माण्हू हुजनि अञा हिकिड़ा पत्थर उहे आहिनि जेके तूं असां खाऊं था कुझु थो करे उनजो खाऊं था उहे पत्थर अहिड़ा आहिनि जो उन्हनि खे खर कंदा आहिनि बसि पीसजी वञे वरी साईं इंसानु खाए थी ताक़त थिए इंसान खे पत्थरनि जा बि कई क़िस्म आहिनि इंसाननि जा बि कई क़िस्म आहिनि के मोमिन के काफ़िर के वलीअ के असाबी को नबी हा तॾहिं त हुज़ूर साईं फरमायो मुंहिंजनि सहाबा किराम जी इज़त कंदा कयो उन्हनि खे घटि वधि न ॻाल्हायो उन्हनि खे घटि वधि ॻाल्हायो ॼण मूंखे ॻाल्हायो आहे ईअं तुंहिंजे मुंहिंजे संगती खे उहो ॻाल्हाए त कहिड़ी कावड़ थींदी आहे हुज़ूर साईं जे हिकिड़े असाबी जो किसो बयानु कयां थो हज़रत अली साईं रज़ी अल्लाह तआला अन्हु हुज़ूर साईं जो सौट आहे हज़रत अबू तालिब जो पुटु आहे उन खे हुज़ूर साईं शादी कराई हिकु दफ़े हुज़ूर साईं सां गॾु वेठो हो ज़ोर ॾे पियो शादी कर पियो त्रेपारी नमाज़ जो वक़्तु थी वियो हुज़ूर साईं पुछियो अली नमाज़ पढ़े चइसि तव्हां सां वेठो आहियां वक़्तु ई कोन मिलियो मूंखे जो मां नमाज़ पढ़ां त मां हुज़ूर साईं उसी वेठा मुंहिंजा रब साईं अली तुंहिंजे नबीअ जी ख़िदमत में वेठो हुयो तुंहिंजे नबीअ जी ख़िदमत में वेठो हुयो उन जी नमाज़ त्रेपारी जी क़ज़ा थी वई आहे हाणे सिज खे मथे मोकल त अचे सिज खे मथे मोकल इहो छा आहे मौजूदु आहे न हुज़ूर साईं जो सिज मथे अची वियो साईं त्रेपारी जो 5 बजे जी नमाज़ पढ़ंदा आहियूं त्रेपारी जी किथे 5:15 उते अची वियो सिज साईं इहो ई सहाबी उहो हुज़ूर साईं जी दुआ हुज़ूर साईं जी दुआ त साईं अक्सीर आहे मिटी खे बि सोन करे छॾियो हा सुभान अल्लाह
तो अब्द है हुजूर साईं तो उन्हें जेड़ो भी मकाम हुजूर साईं जो आहे तो उन्हें मेराज क्यों कभी अब्द मसा को समझे चाहे खुदा है या खुदा जो भाई वारा नन्ना रब साईं पाक आनंद सुभान मन पाक वाला साईं है ना हो अब्द अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु पढ़ता हूँ अत्तहियात में आयो अत्तहियातु लिल्लाहि वस्सलावातु वत्तय्यिबात अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु रब साईं चवे थो ऐ नबी पाक तुझे मसम सलाम हो जाए तू सलामत हो जाए हिननि वारी यार हाणे साईं सलाम खां टोके छॾियो हेठो ई अलाह के रब साईं चवे थो रब साईं जे का पाबंदी आहे छा वो तो जीअं भी करे मालिक आहे हाँ रहमतुल्लाह अल्लाह जी तुझे मथो रहमत हुजे व बरकातु बरकत हुजे चवंदा हूं न वालेकुम अस्सलाम अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाह व बरकातुहु ऐसा चढ़ो हियां ए सलाम आहे अंग्रेजन जो सवाब आहे हुजूर साईं जो अल्लाह जो सलाम इहो आहे अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह व बरकातुहु उन इंसान के एडो सवाब मिले थो जो हिती खबर ना है अगला सवाब जी खबर पवंदी केडो सवाब है सुभान अल्लाह अशहदु अन्न मुहम्मदन शायद ही जान तो हुजूर साईं फरमान था नमाज में अत्तहियात में अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु मां उन्हीं अल्लाह जो बानो आया नबी पाक पाण चवे सो मां जो बानो आया तो बाने के केड़ी ताकत जो अल्लाह जी नाफरमानी करे जेको नुकसान कयो थी तो उनकी सजा लोड़ींदे है ना जेके नमाज़ रहिजी हूं या जेके दन जा हक़ खाधा अथसि वो क़यामत में पुछा गुछा थींदी उनकी सज़ा तो मिलंदी माफ़ी मिली वञे तो अल्हम्दुलिल्लाह पर जे न तलब साईं सज़ा ॾींदो ज़रूर हिकिड़ा इंसान उहे आहिनि जन खे रब साईं कुझु वक़्तु लाइ बहिश्त में मोकिलींदो पोइ वरी कुझु वक़्त खां पोइ हुनखे ॿाहिरि करंदो हलो बहिश्त में हाणे हुनखे ईमान हुयो ईमान हूंदो पर ईमान जे करे बि हिननि ॿिया गुनाह कया आहिनि कंहिंखे क़तल कयईं कंहिंखे गार ॾिनई कंहिंखे बुझो ॾिनई हुज़ूर साईं वटि हिकिड़ी बानी आई जेका कंहिं असहाबी जी हुई उहा बकरी प्यारींदी हुई हिकिड़ी बकरी जी उनखे पारस कई आख़िरकार हुन ख़्यालु न कयो त उहो बानो कावड़जी वियो ठकाव कयईं टमाटा ॾिटे जी माई खे हाणे हुज़ूर साईं वटि आयो चइसि मां हीअ ग़लती थी वई आहे दुआ करो त अलाह में माफ़ करे धारी दे तव्हांखे बना उनखे हथु लाइण बि गुनाह आहे हेॾे टमाटर फरमाया तो उनखे वठी जंहिंखे चमाट आई थी उन बानीअ खे वठी अचो तूं चवें थो त उनखे कहिड़ी ख़बर इस्लाम जी वठी अचे मुस्लमान हुआ अल्लाह अकबर हुज़ूर साईं जो चवणु ऐं ॻाल्हि सची थी वई भाई साहब अची वई चयोसि अमां ॿुधाए अल्लाह किथे आहे मथे ॿुधाए त मां केरु आहियां चइसि अंत रसूलुल्लाह तूं त अल्लाह जो रसूल आहे बसि हुज़ूर साईं फरमायो उन बाने खे उन साहबी खे ॾिसो मुस्लमान न आहे अल्लाह खे अल्लाह सम्झे थी मूंखे पंहिंजो अल्लाह जो रसूल सम्झे थी त मुस्लमान आहे हाणे इहा इन जी सज़ा तोखे इहा आहे जो हिन बानी खे आज़ादु कर बानी खे आज़ादु कर जो कोई बि हिनखे सुभाणे बानी खे बानी न करे बल्कि आज़ादु थिए पर मूंखे जीअं हूंदो आहे तरीक़ो उन मां हुजे इहो थी साईं इहो थी बानी जो हाल त तोखे मूंखे तूं बि असां बि बाना आहियूं न रब साईं जा जे रब साईं कावड़जे हुन त कावड़ियो तो बानी खे टमाटा आहिनि ऐं त रब साईं कावड़जे त असांखे सज़ा ॾे पर हे त हुज़ूर पाक जे सदके असां ते रहम आहे जो रब साईं रहम विझे थो पंहिंजी दिलि में त हे बाना मुंहिंजा आहिनि मां हिननि खे यकदमि सज़ा न ॾींदुमि पर कुझु वक़्त खां पोइ तव्हां त हे पेशेमान थियनि कंहिं न कंहिं वक़्तु इस्तग़फ़ार पढ़नि तौबा करनि
रब साईं खे हुज़ूर रब साईं हज़ूर पाक खे चवनि था मुंहिंजो अब्दु बानो आहे अब्दु माना बानो नौकर न अब्दु माना बानो आहे मुंहिंजो सुभान अल्लाह बानो बि अहिड़ो कंहिं बुज़ुर्ग शेर में चयो आहे अब्दु दीगर अब्दु हू चीज़ दिगर अब्दु हिकु शइ थी पर अब्दु हू ॿियो थी अब्दु त आम छा थिए अब्दु हू त हुज़ूर साईं चयो अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहू व रसूलुहू साईं अल्लाह साईं हुज़ूर पाक जो शान एॾो मथे कयो आहे पर असां निभागा आहियूं जो असां हुज़ूर साईं जी ताबेदार हिते अल्लाह जो नबी पाक खे रब साईं फरमाए थो त तो ते सलाम हुजे रहमत हुजे बरकत हुजे अॻियां चवे थो अस्सलामु अलैना व अला इबादिल्लाहि सालिहीन अतयात में सब पढ़ता हूँ अस्सलामु अलैना रब साईं जो सलाम तुझो असांखे क़बूल आहे पर मुंहिंजे ॿारनि ते बि त कर न जेके असांजा ॿार आहिनि ॿिया जेके सालिया ॿार आहिनि नेक ॿार नमाज़ा पढ़नि था रोज़ा रखनि था ज़कात ॾियनि था इहे तुंहिंजा ॿार आहिनि उन्हनि ते बि सलाम हा हुज़ूर पाक जी एॾी शफ़क़त आहे ऐं असां वरी हुज़ूर साईं खां परे नालो ई कोन था ॿुधूं कंहिंखां पुछ त हुज़ूर पाक जो नालो छा आहे ॿुधाईंदो ई कोन हुज़ूर साईं काथे जाया हा हिजरत करे हा त काॾे करे विया हुज़ूर साईं छा फरमायो इन ॻाल्हियुनि जी ख़बर ई कान्हे का चढ़ो ॻाल्हियूं ॿियूं ॿियूं हाणे छा चवां मां मतिलबु त रब साईं फरमाए थो तव्हां मुंहिंजा बाना हो बानो तव्हां आलम अरवाह में अञा हुयो रूहनि जा जहान जिथे रूहनि जा रूह हुया माण्हुनि जा तुंहिंजो मुंहिंजो सभिनि जो अञा पैदा कोन थिया हिकिड़ो रूह हुया रूहनि जे जहान में रब साईं फरमाए थो अलस्तु बिरब्बिकुम मां तव्हांजो रब आहियां या न आहियां रूहनि खे चवे थो मां तव्हांजो रब आहियां या न आहियां रब माना पालनहार हा पोइ सभिनी चयो हाओ कालू भला हाओ साईं तूं असांजो रब आहे हिते आलम सगोरा कल थियो आहे त इहो भला जो लफ़्ज़ अॻ में हुज़ूर पाक फरमायो हा हुज़ूर साईं जो रूह उहो ॿियनि चयो त हा साईं तूं असांजो रब आहे है न हिते बि इंसान रब साईं जो अब्द आहे वरी साईं ॿियो जहान आलम अरवाह खां निकिरी इंसान आयो माउ जे पेट में माउ जे पेट में जो आयो उते पोइ घणो वक़्तु रहंदो आहे पोइ जेतिरो वक़्तु रहे उते बि रब साईं फरमाए थो तव्हां मुंहिंजा बाना हो युसव्विरुकुम कैफ़ यशाअ जीअं तव्हांखे घुरे उहे तव्हांखे शकल ॾे थो थिए के छोकिरा नर के माजियूं आहिनि न कंहिंखे धीअ ॼाई कंहिंखे पुटु ॼायो हर कंहिंजी त पंहिंजो सूरत मां थो ॼाण तव्हां मुंहिंजा बाना हो उते बि वरी इन जहान खां पोइ माउ जे पेट खां पोइ वरी हे जहान दुनिया जो माउ जे पेट खां निकिरी हेॾे आयासीं हे आयो दुनिया जो जहान या आलम माश है हिन दुनिया जे जहान में रब साईं मोकिलियो त ॾिसूं त तव्हां कहिड़ा अमल था कयो जन्नत ॾे वञो था या दोज़ख ॾे वञो था नबी साईं जो फरमान वठो था या उन जी नाफ़रमानी कयो था इहे ॻाल्हियूं इहे रब साईं हर हिकु इंसान खे इख़्तियार ॾेई छॾियो आहे जेको जहिड़ो रस्तो वठे अॻियां रब साईं सज़ा ॾींदो रब साईं कंहिंखे पाबंद न कयो आहे त तूं हे कमु कर न इख़्तियार जेको जहिड़ो कमु करे ठीकु आहे हल हिन जो हिसाब किताब अॻियां आख़िरत में थींदो इहो थियो आलम दुनिया जो इन में बि रब साईं जा अब्द हुजे निमाज़ा पढ़ूं था हा पढ़ूं था न पाण उनखे अब्द छा सम्झूं उहो असांजो अलाह आहे साईं असांजो सरवर आहे सरदार आहे सुभान अल्लाह इन खां पोइ वरी आहे आलम आख़िर बरज़ख जो क़यामत जो क़बर जो जहान क़बर जे जहान में इंसान मरी वियो वरी क़बर में पूरियो हाणे फ़रिश्ता चवनि था अची मर रब्बुक ॿुधाए तुंहिंजो रब केरु आहे हा इहो बाने खां पुछनि था तुंहिंजो रब केरु आहे तोखे कंहिं पालियो तोखे कंहिं ख़लकियो तोखे रोज़ी रिज़्क़ कंहिं ॾिनो चवंदो अल्लाह जेकर अल्लाह चई त पोइ त मज़ो आहे जेकर न चई त पोइ ख़ुदा पनाह ॾे साईं ॿियो सुवालु थींदो हुज़ूर पाक जे बारे में त हिन शख़्स जे बारे में तुंहिंजो छा अक़ीदो आहे हुज़ूर साईं जी शकल उनखे ॾेखारींदा आहिनि
है सुभान अल्लाह हा पोइ मोमिन हूंदो त चवंदो आहे इहो असांजो रसूल आहे इहो असांजो पैगंबर आहे इहो असांजी हिदायत करण वारो आहे ओहो चट कलमो पढ़ंदा आहियूं रोज़ अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लह व अशहदु अन्न मुहम्मदन रसूलुल्लाह कलमो पढ़ूं था न नमाज़ उनजे तरीक़े से पढ़ूं था ज़कात ॾियूं था रोज़ा रखूं था ॿिया कम कयूं था वरी सुवाल थींदो त तूं कहिड़े मज़हब जो आहीं ईसाई आहीं यहूदी आहीं नसारो आहीं चोड़ो आहीं माड़ेचो आहीं केरु आहीं आहिनि दुनिया में चोड़ा माड़ेचा बि आहिनि पोइ जेकर मोमिन हूंदो त चवंदो मां मुस्लमान आहियां इन दीन इंदल्लाहिल इस्लाम रब साईं वटि भले में भलो मज़हब इस्लाम वारो आहे यहूदियुनि वारो ग़लति यहूदी नसारनि जो बि ग़लति थियो हाणे अॻे हुयो त हुयो हाणे कोन्हे को हलो माड़ेचा वरितो उहो माड़ेचा अलाए कीअं था गुज़ारनि ख़बर कान्हे का पाकाई पली जी वरी सुवाल थींदो हाणे इहो थियो क़बर जो जहान क़बर जे जहान में बि असां अब्द हूं रब साईं जा उहे रब साईं जा मोकिलियल फ़रिश्ता इहे असां को सुवाल जवाब करनि था ॾिस रब साईं जो तरीक़ो कहिड़ो आहे हा मतामा जो बहानो भुले तंहिं करे वरी ॿीहर क़बर में पुछूं था त तुंहिंजो रब केरु आहे एॾी शफ़क़त इन खां पोइ वरी हाणे वरी आयो आख़िरत में क़बर खां पोइ निकिती साहु पवंदो वरी उछाई अथसि फ़रिश्ता हल हिसाब किताब थींदो नेकियूं बुरायूं सभु ॾिसियूं वेंदियूं हिकिड़े इंसान जो नेकियूं ॾिसंदा ॿिए जूं बि नेकियूं बि ॾिसंदा वरी बुरायूं बि हूंदियूं पोइ जेकर नेकियुनि खां बुरायूं वधी वयूं त पोइ बाबा हल बहिश्त में नेकियुनि खां नेकियूं वधी वयूं त पोइ बहिश्त में जेकर बुरायूं वधी वयूं त पोइ ख़ुदा पनाह ॾिसे पोइ मोचड़ा हितां वारा मोचड़ा कोन्हनि के आख़िरत वारा मोचड़ा ॿिया आहिनि पुट बता सम्झे त हितां वारा मोचड़ा सुभान अल्लाह अल्लाह साईं शर बचाए हिकिड़ो शख़्स अहिड़ो हूंदो जो रब साईं उन खे चवंदो त तुंहिंजूं नेकियूं त थोरियूं आहिनि हाणे का वठी अचु कंहिंखां इमाम शाफ़ी खां वठी आहे या कंहिं हिन दोस्त खां वठी आहे नेकी कंहिंखां वठी अचु त पोइ मोकिलियो पोइ वेंदो इमाम शाफ़ी महिरबानी करे पोइ नेक अमल मूंखे त ॾे पोइ ॿिए बि चवंदो बि खणो तमल भला तूं त वञ बसि तमे बि असांजा भाग हलियो वेंदो रब साईं हे मूंखे मिली आहे चवंदो हल भला हाणे हल बसि तमे वञ इहा बि महिरबानी थींदी रब साईं जी जो उते हिकु माण्हू नेक माण्हूअ खे मोकिलींदो रब साईं नेकनि ॾे त वञो उन खां वठी अचो नेकी हल बाबा वरी साईं जंहिंजे नेक हूंदा हिकिड़ा उहे जेके हमेशह बहिश्त में वरी बहिश्त खां पोइ निकिरंदा ई न सदाईं उते हूंदा ॾींहं राति उथंदा वेठा मेवा खाओ हूरनि सां मिलो ऐश ऐश मज़ा ई मज़ा ऐं उन खां पोइ जेके पका काफ़िर आहिनि शिरक करनि था कुफुर करनि था बिदत करनि था इन्हनि खे चवंदो हलो तव्हां जहन्नम में इहे माण्हू सदाईं जहन्नम में ॿिया वरी उहे आहिनि जेके कलमो त पढ़नि था पर बुराई जा कम बि करनि था हा काफ़िर आहिनि पर अहिड़ा न आहिनि ऐं इन्हनि खे साईं थोरे वक़्त लाइ जहन्नम में मोकिलींदो पोइ आख़िर वरी चवंदो हलो हाणे बहिश्त में हलो एॾी महिरबानी हिकिड़ो बानो चवंदो रब साईं मूं ते रहम कर हाणे हिकिड़े आलम खां ॿुधुमि पोइ रब साईं चवंदो बाना छा थो चवें बानो चवंदो रब साईं मां त चवां थो त रब साईं मूं ते रहम कर रब साईं तूं अरहम राहिमीन आहे पोइ रब साईं चवंदो जंहिं बानो चए थो त रब साईं मूं ते रहम कर ऐं मां त आहियां अरहम राहिमीन सभिनी खां वधीक रहम करण वारो रब साईं चवंदो हल बहिश्त में हल रहम जी अपील करे थो हिते बि केसनि में थींदी आहे न अपील हीअ बाबा अपील आहे असांजी है सुभान अल्लाह हाणे हिसाब किताब वॾो किसो आहे हाणे केरु बयानु करे सॼो ॾींहुं गुज़री वेंदो पोइ रब साईं वरी फरमाईंदो त हीअ जाइ जन्नत जी अथव हीअ जाइ जहन्नम जी अथव मआद इन खे चइबो आहे मआद आलम मआद जो इंसान
हिसाब किताब खां पोइ काॾे वेंदो पोइ या जन्नत में या दोज़ख में इहे हिकिड़ा जन्नत में ॿिया दोज़ख में रब साईं दोज़ख को बचाए तॾहिं पढ़ंदा आहियूं रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसना वक़िना अज़ाबन नार नार माना बाह है रब साईं बाह जे अज़ाब खां असांखे बचाए जाए हिते बाह जो अज़ाब कंहिं माण्हू खे ॾियण बि जाइज़ कोन्हे रब साईं चए थो मूंखे इजाज़त आहे तव्हांखे कान्हे का इजाज़त तव्हांजो माण्हुनि खे बाहि में विझो या कंहिं जानवर खे बाहि में विझो न इहो थी तूं रब साईं असांखे जहन्नम जे अज़ाब खां बचाए इहो थी जहन्नम जो तफ़सील सुठो आहे हा जन्नत ऐं जहन्नम किताब मिलनि था जो पढ़ो था अहिड़ा किताब वठी ॾियनि रब साईं रहम करे मतिलबु इहो आहे त सभई असां अलाह जा बाना आया आहियूं बाना थी रहूं कपिड़ा उहे हुजनि मथे जा वार बि उहे हुजनि हीअ सुहारी बि उहे हुजे की न हिनखे कूड़ियूं बानो आहे त पोइ छो थो कूड़े अॼु वाइदो कयो सुभान अल्लाह पंहिंजी दिलि में वेदो कयो मां हाणे छा वेदो वठां तव्हां खां पंहिंजी दिलि में वेदो कयो त अॼु खां पोइ ॾाढी न कूड़ाईंदासीं ॾाढी इंसान जो हार आहे ॾाढे आदम खे बीबी हवा सां शादी कराई उहो बीबी हवा खे रब साईं चयोसि इहो जेको हार पियो थी आदम इहो हार त ॾे बीबी हवा खे इहो त ज़ैफ़नि जो आहे मर्दनि खे लाइक़ु न आहे हल बीबी हवा खे ॾिनई हिनखे ॾाढी अची वई बसि एतिरो जो हार थी इहो हार असांजो है न सुभान अल्लाह पाण तव्हां असां पंहिंजे हार खे पाण बेइज़ती करायूं था हजमनि खां कूड़ायूं उन पोइ मुट जी नाली में सटे जाले बि सटे पोइ अहिड़ी तरह कपिड़ा शरीर जे माफ़िक असां त साईं अंग्रेजी पढ़ूं था पोइ साईं वार ओ हिते हीअं हुजनि न साईं हिते बटण हुजे कफ पर हेॾो कन हुजनि त पोइ हे कन फाड़े छॾियो हज़रत साईं वटि हिकिड़ो माण्हू आयो जेके हे कन हुजनि पिया पाण ॼण जा कन कपियूं था उनजे पीउ खे चयूं त हे कन छो धारा थी कन त हे आहिनि ॿुधाइण जहिड़ा हे कन को ॿुधण लाइ आहिनि छा चए साईं ख़ुदा इहे मञो कमीस इहा ई अथसि छोरे खे जेकर इहा वई त पोइ मां कालवाणी बि पोइ माफ़ु कयूं हल अॻिला न पाराइजांइ इहा थी तलक़ीन नेकनि सालनि जी अहिड़ो माण्हू कोन्हे न जेको तोखे मूंखे चवे ॾाढी छो कूड़ाई थी ॾाढी छो कूड़ाई थी या चवे त हे कफ छो रखिया थी कन छो रखिया थी इहा जाइज़ कोन्हे इहा अंग्रेज़नि जी आहे असां अंग्रेज़ छो आहियूं असां त भला मुस्लमान आहियूं मुस्लमाननि जा ॿार आहियूं तंहिं करे कमीस ईअं हुजनि सिधियूं गोल हा सुभान अल्लाह हे गोल अथसि न और ईअं रब साईं तौफ़ी करे सभिनी खे वरी चोलनि ते गोलाई छो थो करे गोलाई करेसि भई न साईं छा कयूं वरी साईं मथे जा वार हुनखे मथे जे वारनि खे फेराईंदा पोइ हेॾो हेॾो करे हेसि ताईं वॾा पोइ हेॾो पोयूं वरी कतरींदा होरियां होरियां करे कतरे चाड़ी ताईं करे वेंदा ॿार हिन वार हाणे सड़ायो अंग्रेज़ी वरी खणी ॾे वरी तड़ू करे साईं वरी ॾेखारे माण्हुनि खे वाह छोरा वाह ॾाढो ठहें थो हाणे पीउ मां चवंदासीं ॾाढो ठहें थो अलाह हाणे ठहे थो त उन्हनि जे अॻियां ठहे थो अलाह वटि कोन थो ठहे नबी पाक वटि बि कोन थो ठहे हा सुभान अल्लाह वार बि माण्हू शरीयत जे मुताबिक़ मुछां बि शरीयत जे मुताबिक़ ईअं न हेॾा शापर हुजनि ईअं न सुभान अल्लाह सुथण बेड़ी खां हेठि न हुजे मर्द आहे त उनजी सुथण या गोॾ बेड़ी खां मथे हुजे बेड़ी खां हेठि हूंदी या जाइ जहन्नम में सड़ंदी पोइ हिकिड़े असां बि सगोर जे इहा तकियल ॿुधी त बुख आयो पंहिंजी गोॾ खे पाण ईअं पुंड ते वेही करे कुहाड़ी रखणी कपे हल नबी पाक खे नथी वणे हल हिकिड़ो ॿाहिरि हिते थुली पिनी थिए इहो थी ईमान साहबा जो ईमान अहिड़ो हो जो पको मज़बूत हुयो तव्हांजा असांजा ईमान तिरकिड़ा आहिनि तिरकिड़ा जंहिंजो दिलि तव्हांखे सिधो ॻोल्हे नज़र सॼा तिरकिड़ो ईमान न हुजे ईमान हुजे पको ओहो ईमान तिरकिड़ो न धारियो तिरकिड़ो ईमान ग़लति आहे हा कंहिं महिल अंग्रेज़नि ते वेंदे
कंहिंमहिल काॾे वेंदे कंहिंमहिल काॾे वेंदे इहो ग़लति आहे मां अलाह जे नबीअ जे सुहारे जी ॻाल्हि थो कयां तव्हां मथां कावड़ कयो त पंहिंजे तरफ़ां चए थो मां उन्हनि जी तरफ़ां थो ॻाल्हायां नबी सुहारे जे तरफ़ां ॾाढी बि आहे चोरो बि सुनत जे मुताबिक़ आहे अहिड़ी ॻोल्हाई बि कान्हे का कफ़ बि कोन्हे कालर बि कान्हे मंझिलो आहे उहो साईं सॼी उमिरि मंझिलो पातो सुथण खे पसंदि कयो अथऊं सुथण खे पसंदि कयो अथऊं छो त हिन में उघड़ नथी थिए न तंहिं करे सुथण हुज़ूर साईं खे प्यारी हुई पर के आदम चवनि था त पाती कोन्हे का मंझिलो सॼी उमिरि उहो हाणे सुथण बि सही आहे पर सुथण मथे हुजे हाणे माण्हू छड़ा हिकिड़ा छा कंहिंमहिल पेश मां चवंदो अलाह सिफ़त सिधी कयो पर पंहिंजी सुथण या गोद खे कुझु मथे कयो तंहिंमहिल मथे कंदे पर नमाज़ मस्जिद खां निकिरंदा वरी खोलींदा गोॾे हेठि हुजे हे भेणा ईमान आहे मस्जिद खां ॿाहिरि निकिर त उहा गोॾ उहा ई सुथण ॿेड़ी खां हेठि उहा ई ॿीड़ी वात में भेणा जा अरे छा आहे भेण माण्हू मज़हब खे सम्झो ई कोन्हे को मज़हब खे रांदि कयो जीअं असांखे वणे तीअं कयूं आज़ादु त कोन्हो अलाह जा बाना हो तंहिं करे अलाह जे बाने खे को बि कमु शरीयत जे ख़िलाफ़ु न आहे करिणो जेकर कंदो त मोचड़ा अलाह रहम करे तव्हां असां सभिनी खे शरीयत जी ॼाण ॾे शरीयत वॾी ॻाल्हि आहे सिद्दीक़ अकबर हुज़ूर साईं जो साहबी आहे उहो बि हुज़ूर साईं जी शरीयत हज़रत उमर साईं उहो बि हुज़ूर साईं जी शरीयत ते हज़रत उस्मान गनी उहो बि हुज़ूर साईं जी शरीयत ते हज़रत अली साईं उहो बि हुज़ूर साईं जी शरीयत ते ॿिया असां बि सॻोड़ा खोड़ इहो सभु हुज़ूर पाक जी सईदत ते उहे माण्हू न हुया छा हा अलाह जो कुदरत आहे माण्हू अॼु साईं ॾाढी खे कुड़ायूं वधासीं मुछनि खे ठाहियूं वधासीं कफ़ कालर बि हुजनि सुथण हुजे भला भेॾी खां हेठि हुजे यार सभु ॻाल्हियूं शरीयत जे ख़िलाफ़ आहिनि कुझु अलाह जो ख़ौफ़ बि कयो ख़ुदा जो ख़ौफ़ कयो नबी साईं जो कुझु ख़ौफ़ कयो ऐं रब्बना आतना फिद दुनिया हसना व फिल आख़िरत हसना वक़िना अज़ाबन नार वक़िना अज़ाबन नार वक़िना अज़ाबन नार रब साईं असांखे तूं पंहिंजनि प्यारनि पैगंबरनि पंहिंजे प्यारनि नबियनि पंहिंजे प्यारनि वलियनि साधनि जी सोबत नसीब कर आहे उन्हनि जे तरीक़े ते हलण जी तौफ़ीक़ करे नफ़्स शैतान जे चंबे खां असांखे बचाए उहे शयूं नसीब कर हिकिड़ो असां बि आयो हुज़ूर साईं वटि साईं तुंहिंजूं दुआयूं त मूंखे यादि ई नथियूं अचनि खोड़ दुआयूं आहिनि हेॾियूं हुज़ूर साईं जूं चई साईं तुंहिंजूं दुआयूं त खोड़ आहिनि मूंखे यादि नथियूं अचनि हाणे मां छा चवां की हीअं चवंदो कर त रब साईं असांजे नबीअ सुहारे जंहिं शइ खे क़बूल कयो जेके अहकाम शरीयत जा ॿिया क़बूल कयूं तूं असांखे उहे नसीब कर ऐं जो कुफर शिरक बिदअत कयूं इन्हनि खां असांखे बचा मुख़्तसर लफ़्ज़ ॿियो छा आहे सवला आहिनि न अलाह साईं असांखे तूं नबी सुहारे जे जेके मुआफ़िक़ आहिनि कम उहे नसीब कर जेके बिदअत शिरक कुफर इन खां असांखे आज़ादु कर छॾाए नफ़्स शैतान जे चंबे खां बचाए तूं ई छॾाए बसि रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आख़िरत हसना वक़िना अज़ाबन नार वक़िना अज़ाबन नार या हय्यु या क़य्यूम या हय्यु या क़य्यूम या हय्यु या क़य्यूम हस्बुनल्लाह व निअमल वकील निअमल मौला व निअमन नसीर अल्लाहुम्म सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा जो दरूद शरीफ़ हिकिड़ा माण्हू छा कंदे दरूद बि पढ़ंदे वरी बीड़ी बि पींदे हे छा बेवकूफ़ हुज़ूर साईं फरमायो त वात खे साफ़ रखो ॾंदड़ हणो वात में ॾंदड़ हणो जे ॾंदड़ न हणंदव त वात में मानी खाइण जे करे के ज़रा ॻलनि में रहिजी था वञनि या वरी तव्हां के बीड़ियूं पियो था को नशो पीए थो इहे बि न कयो दरूद बि पढ़ो था उहो बि कमु ॿई कमु आहे हलाल बि कयो हराम बि कयो न जे हलाल कमु कयो था त हलाल कयो हराम न खे हराम सम्झो बाक़ी ईअं न त हराम बि गॾु त हलाल बि गॾु न शरीयत तव्हांजी आहे छा शरीयत अलाह जे नबी पाक जी आहे रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम मौली शफ़ी उमर साहब जेको हे जलसो करायो ख़ैर ख़ैरात कराए उनजो सवाबु पीउ माउ खे है न
पीउ माउ खे असां ॾिठोसीं है जंहिंजो मौत ओले चयो दीनपुर शरीफ़ निमाज़ में मौत थियुसि सुभान अल्लाह पाकाई सां वज़ू सां मस्जिद में जमात सां सुभान अल्लाह मुर्शिदनि सां गॾु मुंहिंजा रब साईं तूं भलो कर असांजो हे जेके बि दोस्त आया आहिनि सभिनि जी अचणु वञण सभु क़बूल फरमा मुंहिंजा रब साईं असांजूं ग़लतियूं सभु माफ़ु कर अॻियां असांखे हिदायत कर सही रस्ते जी हिदायत तूं ई कर आलम सगोरा त हणी हणी मग़ज़ थकी पिया आहिनि तूं का हिदायत कर रब साईं तूं आहीं दिलि जो मालिक तूं आहे जो असांजी दिलि में इहो ख़्यालु विझे त मां हाणे नबी पाक जी शरीयत जे ख़िलाफ़ु न कंदुमि न कंदुमि बसि इहो वाइदो करे छॾे इंसानु त शरीयत जे ख़िलाफ़ु हाणे कमु न थींदो बसि मां शरीयत जे माफ़ कमु कंदुमि सुभान अल्लाह अल्लाह में तौफ़ीक़ दे रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम या रब्बि सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल ख़ल्क़ि कुल्लिहिम ऐसी शायर चवे थो ऐं रब साईं नबीअ सगोर खे तूं ई पैदा कयो आहे उहो सॼी मख़लूक़ात में भले में भलो आहे सॼी मख़लूक़ात खां भले में भलो आहे तुंहिंजी मुंहिंजी नमाज़ तो हाणे ॿी पढ़ूं केतिरी बि पढ़ूं नबी पाक जेको वेही करे पढ़े उहा नबी पाक जी नमाज़ मथे आहे तूं असां बि गॾी करे नमाज़ वेही पढ़ंदा आहियूं पर रब साईं फरमाए थो अञा नबी साईं जी नमाज़ मथे आहे तव्हां उन सां मुक़ाबिलो नथा करे सघो हज़रत उमर साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु हिकु दफ़े चयो त मां सिद्दीक़ अकबर सां मुक़ाबिलो कंदुमि अड़े सिद्दीक़ अकबर सां जो सिद्दीक़ हमेशह नेकियूं खणी थो वञे हाणे मां बि अहिड़ा कम कयां जो सिद्दीक़ सां बराबरि अचां हिकु दफ़े हुज़ूर साईं फरमायो खणी अचो पंहिंजो ख़र्चु पैसो पाई जेको आहे त ग़रीबनि खे मुहाजिरनि खे ॾियूं सिद्दीक़ खां पुछूं तूं छा आंदो आहे चइसि मां त जेका शइ घर में हुई सभु मिड़ी आयो आहियां उमर साईं खां पुछूं चइसि मां अधु खणी आयो आहियां उमर साईं तंहिं महिल चोबां कई अब आहे ज़ोर आहे मां मां ज़ोर थियो हिन घर में जेका शइ हुई सभु खणी आयो मां त अधु खणी आयो आहियां उहो बि क़बूल पवे थो रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अल्लाह हिन मस्जिद शरीफ़ खे हिन मदरसे खे शफ़ी मुंहिंजे वालिद साहिब खे रजब अली रजब हाणे बि रजब हले थो न अल्लाह उनखे क़बूल फरमा मुंहिंजा रब आहिनि सभिनि खे दीन जी तौफ़ीक़ ॾे क़ुर शरीफ़ जे पढ़ण जी नमाज़नि जे पढ़ण जी जेके बि नेकी जा अमल आहिनि उन्हनि जी असांखे तौफ़ीक़ ॾे रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल ला इलाहा इल्लल्लाह